हर किस्म जी हमद सना वॾाई अने वखाण इबादत बंदगी उन अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक ने सज़ावार है जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा खालिक ज़मीन ने आसमान जो अकेलो मालिक है। अल्लाह ताला जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार अला तादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन पांचे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। खालिद जुमा बुजुर्गों नौजवान साथियों माइक के जरिए सुनने वाली मुझे इस्लामी माओ ने भेणों अजे ना जुमे में खुतबे जो उन्वान है मोबाइल जो गलत इस्तेमाल। अल्लाह ताला इंसान के दुनिया के अंदर अलग अलग तरीके से आजमाए तो आजमाइशूं इंसान मथे अचे पियूं तो आजमाइश मथे सब्र करणो ई पाके इस्लाम नसे। के इंसान मथे मुसीबत अची वञे कंहिंजे कुटुंब में कबीले में खानदान में संगावतीअ में मौत थी वञे कारोबार में व्यापार में धंधे में नुकसान थी वञे ई मणे इंसान मथे आजमाइश हो। पण हिकड़ी ॿई आजमाइश हिन दौर जी हिन ज़माने जी ये मोबाइल है। मोबाइल अल्लाह ताला की तरफ खां समझी लायो पांखे हिकड़ी नेमत मिली। इन जा फ़ाइदा घणा आहिनि। उहो कम जेको कॾहिं का वरे में की न थींदा हुआ हाणे हिकड़े मिंट में थी वेंदा। कंहिं माण्हू के पुछा ना करे पांखे सफ़र करे ने ॿिए ॻोठे में गामे में वञी जी हाणे ज़रूरत न आहे। हिकड़े मिंट में पां उन से फोन मथे राब्तो करे सघूं था पुछी सघूं था जी तबियत कीअं। ये अल्लाह ताला जी नेमत है हिकड़ी जे अल्लाह ताला इंसान के एतिरो अकल ॾिने इंसान के एतिरी समझ ॾिने ने उ साधन मड़े ॾिने जंहिंजी वजह से ये मोबाइल बने न पोइ इन फोन में जा पां मड़े फ़ाइदो गिनो था। फ़ाइदा पिंड जी जॻह मथे पण फ़ाइदे कथा वधारे नुक़सान इन फोन जो पंहिंजे माहौल में पंहिंजी समाज में पंहिंजी कौम में वधी वियो आहे। अक्सर इंसान जो मोबाइल के इस्तेमाल कई था गलत तरीके से कई फायदो ओछो गिने था नुकसान वधारे पिराई था। जीअं त मूं आखे चयो मोबाइल पाला करे आज़माइश है। अल्लाह ताला पाके आज़माए पियो अल्लाह पंहिंजो इम्तिहान गिने पियो जे ऐं इन इम्तिहान में केतिरा जेको है कामयाब थी सघो था। इन ॻाल्हि के वाज़ेह करे लाइ करे ऐं साहबा किराम जो हिकिड़ो वाक़ियो अने सूरह माइदा जी आयत नंबर 94 आखे साईं बयान करणु चाहियां। आखे इन ॻाल्हि जी ख़बर हुअणी खपे जेको इंसान जरा हज या उमरो करे लाइ वञे थो तर एहराम ॿधे थो। एहराम इन एहराम जी हालत में कई वस्तु इंसान मथे हराम थी वञे। एहराम हराम करे छॾे थो। तेल लॻाइणो खुशबू लॻाइणी का वार नौ की कतरणो कंहिं वण में जा को पन तोड़णो त कंहिंजो को शिकार करणो ये वस्तु बड़े हराम थी वञे एहराम जी हालत में। एहराम जी हालत में शिकार करण हराम है। सहाबा किराम जरा उमरे ला करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा मदीने में जा मक्के के सामा रवाना थिया न शिकार उन जमाने में पण शौक़ हो न अॼु ज़माने में पण शौक़ है न। उहो ज़मानो शिकार जो ज़मानो हो माण्हू शिकार कंदा हुआ न खेंदा हुआ। जॾहिं सहाबा किराम एहराम ॿधी लाथो शिकार करण हराम थी वियो ये शिकार न करे सघो।
तैर पूरो थियो, अल्लाह रब्बुल आलमीन साहबा किराम के आज़माए। अल्लाह ताला साहबा किराम कीअं आज़माए जो वो शिकारी जानवर जंहिंजो पाण शिकार कयूं था, वो हरण वे, नील गाय वे या ॿियो गमे जी जानवर वे जंहिंजो पाण शिकार कयूं था, वो पाण खे ॾिसे तो भॼी वञे। शिकार करण करे पाण खे महिनत करणी पए, पाण खे दौड़णो पए, तैर पाण जे हथ में शिकार अचे थो। त साहबा किराम एहराम में जरा न हुआ, तेरा वो जो जानवर हुआ वो साहबा किराम के ॾिसी ने भगा पे, पर जब साहबा किराम एहराम बधी लाथो तो ऊज मने जानवर अची करे साहबा किराम जे तंबूए में, साहबा किराम जे खेमे में दाखिल थी विया। साहबा किराम बयान कई था जे वो जानवर जंहिंखे पाण शिकार कयूं वो असांजे साम्हूं फिरिया पई, हथ से असीं पकड़े सघूं था उन्हीं खे। ये अल्लाह ताला जी आज़माइश हुई जे हराम वस्तु मूं आजे हथ के साम्हूं रखी छॾी ऐं सबर कयो था नथा कयो। इंसान सफ़र में वे, इंसान के बुख लगी वे, इंसान शिकार जो शौकीन वे, अने हरण ने ॿिया खासा खासा जानवर पंहिंजे हथे के साम्हूं फिरनि पिया। सबर कीअं इंसान वटि आहे, मुश्किल है सबर करणु। पाण एहराम जी हालत में शिकार करणु हराम, साहबा किराम उन्हीं जानवर के साम्हूं लोणो फेरे निहारियो पण। अल्लाह ताला कुरान करीम में सूरह माइदा में आयत नंबर 94 में इनजो जिक्र कई, या अय्युहल्लज़ीना आमनू लियब्लुवन्नकुमुल्लाहु बिशैइन मिनस्सैद, ए ईमान वारा अल्लाह ताला आंखे आज़माइंदो, शिकार जे ज़रिए आज़माइंदो। तनालुहु ऐदीकुम व रिमाहुकुम, शिकार आंखे इतरो ओडो अची वेंदो जे ऐं उनके हथ से पकड़े लाईंदो, इतरो ओडो अची वेंदो। पर अल्लाह ओडो कोना कंदो, लियअलम अल्लाहु मन यखाफुहु बिलगैब, जे अल्लाह ताला न्यारे आमजा अल्लाह नु के फिरिए। साहबा किराम के अल्लाह ताला हथ में शिकार दे करे आजमाए, वो आजमाइश में कामयाब थी गया। अल्लाह रब्बुल आलमीन पांजे हथ में मोबाइल दे करे पांखे आजमाए जे हिन में हिकिड़ो कयो था, हिन में कई हराम वस्तु अची ई न्यारियूं वे त भले, ई सुणियूं वे त भले, इस्तेमाल करियूं वे त भले, कई वस्तु हराम जो मोबाइल में रात में डी पांखे साम्हूं अचे पियो, पां सबर कयूं था नथा कयूं, पां उन्हीं में बचो था नथा बचो, ये असल पांखे ॼाणो है। लियअलम अल्लाहु मन यखाफुहु बिलगैब, अल्लाह रब्बुल आलमीन चए तो अल्लाह ताला ई ॼाण चाहे तो, अल्लाह रब्बुल आलमीन ई सुञाण चाहे तो कि आम जा क्या इंसान आई जो अल्लाह खां डरे था। पो अॻियां अल्लाह ताला धमकी पण ॾिने, फमन इतदा बअद ज़ालिका, पर इन ॻाल्हि खे सुणी लायो, तंहिं हूंदे पण को इंसान जेकॾहिं हद खे क्रॉस कंदो, हराम कमे में पई वेंदो, फलहु अज़ाबुन अलीम, इन इंसान लाइ करे दर्दनाक अज़ाब है। मोबाइल जंहिंमें पां रात ननी लगा पिया आहियूं, गाना सुनो था, फिल्मूं निहारियूं था, नाटक निहारियूं था, कई गुनाह जा कम मोबाइल ज़रिए पां कयूं था। हिकिड़ा त पां पंहिंजो गुनहगार आहियूं, पां वटि अमल आहे न, को थोड़ो घणो अमल आहे, उहो अमल इन मोबाइल जे करे पंहिंजो अमल बर्बाद थिए थो। कीअं बर्बाद थिए थो? उतरो अमल पां वटि हूंदो पण की न जेतिरो अमल हदीस में ज़िक्र है, पण एॾा वॾा अमल जंहिं इंसान वटि वेंदा, उहो अमल पण बर्बाद थी वञे था। फ़ौबान रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, लअअलमन अक़वामन मिन उम्मती यअतून यौमल क़ियामती, आऊं मुंहिंजी उम्मत में जा उन्हीं माण्हुनि खे सुञाणा थो जेको क़यामत जो ॾींहुं अचींदा। क़यामत जो ॾींहुं कीअं अचींदा? नीतियूं खणी अचींदा, बिसालिहातिन अमसाल जिबाल तिहामा, एॾियूं वॾियूं नीतियूं खणी अचां जहिड़ो डूंगर वे, डूंगर वॾे डूंगरे जहिड़ियूं नीतियूं खणी क़यामत जो ॾींहुं अचींदा अल्लाह ताला वटि। अहिड़ा नेक माण्हू हूंदा, फयजअलु हल्लाहु हबाअम मनसूरा, अल्लाह ताला उन्हीं जी नीति के वाह में उड़ाए छॾींदो, उड़ाए, हिकिड़ी नीति क़बूल न थी। फिर सहाबा किराम ई सौ सिफ़हुम लना व जल्लिहिम लना या रसूल अल्लाह, अल्लाह नकून मिनहुम व नहनु ला नअलम, ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के दस्यो
असांखे चओ ई माण्हू केरु हूंदा, थी सघे असांखे ख़बर न वे असीं पण उन मां थी वञूं। अहिड़ा माण्हू जंहिं वटि ॾूंघर जेतिरा वॾा वॾा अमल न तंहिं हूंदे अल्लाह ताला उन जे अमल खे धूड़ बनाए करे उॾाए छॾींदो। हिकिड़ो अमल कमु थी न थींदो उन ते, ई हूंदा केरु? सुणे जी इहा ॻाल्हि साहबा किराम पुछियो जे असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॾसियो जी माण्हू केरु हूंदा। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमा इन्नहुम फइख्वानुकुम व मिन जिल्दतिकुम। आजाज भाउ हूंदा, आमिजाज हूंदा, ॿिया को बि न हूंदा। आंजी जमात में, आंजे कुटुंब में, आंजे दोस्ते में बड़ा आजाज हूंदा। वलाकिन्नहुम अक़वाम, ने पोइ इहे पण सिफ़त बयान फरमायो वतअख़ुज़ून मिनल लैल वयअख़ुज़ून मिनल लैल कमा तअख़ुज़ून। रात जो उथी करे वो नमाज़ पढ़ंदा जीअं ऐं नमाज़ पढ़ो। मुहद्दिसीन लिखियो इन नमाज में जा मुराद तहज्जुद जी नमाज है। कई नमाज है तहज्जुद जी नमाज पढ़ंदा। नमाज तहज्जुद में पढ़ंदा। वलाकिन्नहुम अक़वामन, पर वो अहिड़ा माण्हू हूंदा इज़ा ख़लौ बिमहारिमिल्लाहि इंतहकूहा, जहिड़ा पण तन्हाईअ में सुञ में जिते केरु पण नाहे उन्ही खे गुनाह करे जो मौक़ो मिलंदो त गुनाह करे वेंदा। माण्हू के साम्हूं नेक हूंदा, माण्हू के साम्हूं मोबाइल खोले न्याणी पिया तकरीर वॼाइनि पिया, क़ुरान जी तिलावत चालू कई है, नज़म सुणे पिया, सामने माण्हू खे लॻे हो केतिरो ख़ासो नौजवान है, रुॻो तकरीरो सुणे थो। पर जरा पिंड जे कमरे में वञो था, पिंड जे रूम में जायो, पिंड जी गाॾीअ में आयो, आज आड़ ते ॿियो केरु न ऐं आयो अने अल्लाह ताला आहे आंजे हथ में मोबाइल है, उल्टाणे इन मोबाइल में पुरो न्यारो था असली वस्तु है। तन्हाईअ में हूंदा, सुञ में हूंदा, को पण उन्ही खे ॾिसे वारो की न हूंदो, तैर वो गुनाह जा कम कंदा। अहिड़ा माण्हू अल्लाह ताला वटि ॾूंघरे जहिड़ी नेकियूं खणी अचे न त पण अल्लाह ताला नेकी खे क़बूल की न कंदो, धूड़ बनाए करे उॾाए छॾींदो। हिन मोबाइल पंहिंजी तन्हाईअ खे, पंहिंजी सुञ खे बर्बाद करे छॾियो आहे। पाण रूम के लॉक लगाए, दरवाजा बारियूं बंदि करे, केरु पण पाण वटि नथो वे, त हिन मोबाइल में जेको पाण ॾियारियूं था ई पाण खे ख़बर आहे, अल्लाह खे ख़बर आहे। पंहिंजा अमल बर्बाद थिए पिया, पंहिंजा अमल ॿरे पिया, पंहिंजा अमल पाण वटां वञे पिया। हीअ मोबाइल पंहिंजे वक़्त खे, पंहिंजे टाइम खे खाए पई। हीअ ज़िंदगी क़ीमती ज़िंदगी है, हिकिड़े फिरा मिलई है, ॿिए फिरा कॾहिं की न मिलंदी। हिकिड़े फिर दुनिया के छॾे हलिया वियासीं न, पाछा कॾहिं की न थींदासीं। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी लायो, वक़्तु जेको पंहिंजो गुज़रे पियो, टाइम जेको पंहिंजो गुज़रे पियो, पंहिंजी उमिरि वधे पई, उमिरि वॾी थिए पई अने पंहिंजी ज़िंदगी घटे पई। उमिरि वधे पई, माण्हू 30 वरह जो 40 वरह जो थियो, 40 में जा 50 जो, 50 में जा 60 जो, 60 में 80 जो थी वियो। उमिरि वधी वई पर ज़िंदगी घटी वई। उहा ज़िंदगी जेको पाण खे मिलई है, उहा ज़िंदगी ख़त्म थी मथे आई है। हाणे पाण न्यारियूं जो पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजो टाइम, पंहिंजो कलाक किन वस्तु में वञे थो। मोबाइल में खोटा खोटा वीडिया, रिकॉर्डिंग, नाटक, फिल्मूं, गायना, कलाम, उहो वस्तु जंहिंमें जा हिकिड़े पैसे जो पण पाण फ़ाइदो न आहे, कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो न आहे, न दुनिया जो न दीन जो, पाण राति ॾींहुं पंहिंजो उन में लॻाए वेठा आहियूं। निअमतानि मग़बूनुन फ़ीहिमा कसीरुम मिनन नास, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान ॿ नेमत जी क़दर नथो करे। ॿ नेमतूं इंसान खे मिलयूं आहिनि ने इंसान हुनजी क़दर नथो करे। पहली नेमत असिहतो, इंसान के सिहत मिलई, चंग भलाई, तंदुरुस्ती, इंसान नौ निमरो बराबर है, इंसान की कदर न। पर जरा ई हॉस्पिटल में वेंदो, जरा हिकिड़े जे ॾींहं में 1000 जा बिल अचींदा, तेरा ख़बर पवंदी चंग भलाई केतिरी वॾी नेमत है।
बे नंबर मथे वल फराग, इंसान के टाइम मिलियो है, इंसान के वक्त मिलियो है, इंसान की जवानी मिली है, इंसान की जिंदगी मिली है, इन वस्तु जी इंसान कदर न तो करे, पर जिंदगी खत्म थी वेंदी, सवारे टाइम की न मिलंदो, तेरे इंसान अफसोस कंदो, लौला अखरतनी इला अजलिन करीब, ए मुंहिंजा रब मूंखे थोड़ी मोहलत दे, थोड़ी हिकिड़े मिंट जी, हिकिड़े कलाक जी, हिकिड़े ॾींहं जी मूंखे मोहलत ॾे, ऐं नीकियूं करे अचां, पर हैर पां वटि मोहलत है, हैर पां वटि टाइम है, ऊ टाइम जंहिं टाइम खे पां विञायूं पिया खोटा वीडिया न्यारे में, ऊ टाइम जंहिं टाइम खे पां विञायूं पिया गेम रमे में, ऊ टाइम जंहिं टाइम खे पां विञायूं पिया मोबाइल जी ग़लति इस्तेमाल में, ई टाइम अॼु सवारे पांखे पाछो थी मिले। इन मोबाइल जे कारण पां पंहिंजे कुटुंब में जा, पां पंहिंजे माइटनि में जा, पां पंहिंजे ॿारनि बच्चे में जा, पां पंहिंजी आकाए में जा, पंहिंजी फैमिली में टुटी विया। दुनिया भर जा दोस्त आहिनि, दुनिया के हर मुल्क में पंहिंजा दोस्त वेठा आहिनि, जैसे पां रात ॾींहुं फोन मथे ॻाल्हियूं कयूं पिया, मैसेज कयूं पिया, पुछूं पिया कीअं आहीं, केॾा आहीं, कोरो खाधे, कोरो ॻाल्हि, कोरो मार, मणे पुछूं पिया, पंहिंजो ॿारड़ो पंहिंजे आड़ो मथे वेठो आहे, पंहिंजो बच्चो पंहिंजे मौत के साम्हूं निहारे पियो, मुंहिंजो पे मुंहिंजे फोन मां मौत ॾे त लिखार मूंखे पण कुझु आहे। दुनिया जे माण्हुनि खे पां फोन मथे खणी त पुछूं था जे ऐं कीअं आहियो, पंहिंजे बच्चे खे पुछो बच्चा तूं कीअं आहीं, पंहिंजी घर वारी जेको पिन जा माइट छॾे, पिन जो कुटुंब छॾे, पिन जो घर छॾे, पिन जो ॻोठ छॾे पां पुठियां वई आहे, उनजो पां अने तंहिंखां सवाइ ॿियो को पण न आहे, उहो घर वारी पाण खे साम्हूं ई आहे, उन से पां कॾहिं ॿ मिंट ॻाल्हि न कई, अने फोन मथे पां कलाक ने कलाक ॻाल्हि कई, ॿिए माण्हूअ खे पां जोड़ियूं पिया, ॿिए से पां रियाणी कयूं पिया, अने पंहिंजे बच्चे जी पां पुछा नथा कयूं, क़यामत जो ॾींहुं पांखे पुछा थी हिन जे बारे में। मोबाइल मथे पां ॻाल्हि में लॻा पिया आहियूं, टाइम विञायूं पिया, ॿारनि बच्चनि जी पुछा नथा कयूं, पुछाणो थींदो सोई लाहियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु नेक साहबी, पाला करे इन हदीस में वॾी इबरत ऐं नसीहत है, नेक साहबी कुर कंदा हुआ ख़बर, रात सॼी नमाज़ पढ़ंदा, रात सॼी नमाज़ पढ़ंदा, घर वारी आ वई, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शिकायत कई जे जंहिं इंसान से मुंहिंजी निकाह थई है, जंहिं पुठियां आऊं आवई आहियां, ऊ त रात सॼी नमाज़ पढ़े पियो, मुंहिंजी त पुछा न आहे कंहिं, मूंखे कॾहिं पुछाए पण न आहे, मूंखे टाइम न आहे ॾिने, मूंसां रियाण न आहे कंहिं, मूंसां ॻाल्हि न आहे कंहिं, सॼी रात नमाज़ पढ़े पियो। रात जो नमाज़ पढ़णी नेकी जो कम है, सवाब जो कम है, नमाज है, साहबी नमाज पढ़े पिया, रात सॼी घर वारी शिकायत कई, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी खे बुलाइए था, तो रात सॼी नमाज पढ़े थो, हाँ, फरमायो न, वली अहलिका अलैका हक़ुन, तो जी घर वारी जो तो मथे हक़ है, सॼी रात नमाज पढ़े जी की जरूरत न आहे, तूं तुंहिंजे ॿारनि बच्चे खे, तुंहिंजी आका खे, तुंहिंजी घर वारी खे, तुंहिंजी फैमिली खे तूं टाइम ॾे, वक़्तु ॾे, नमाज पढ़े खां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके छॾियो, जेकॾहिं तुंहिंजी घर वारी तो वटि आहे त उनखे पहिरीं टाइम ॾे, पां नमाज़ था पढ़ो, पां रात सॼी मोबाइल मथे खोटा वीडिया न्यारे में, खोटा नाटक न्यारे में पां रात सॼी कढो पिया, अने पंहिंजा ॿार बच्चा कंहिंजी पां पुछा पण नथा कयूं, न मोबाइल खे घरे अचो तो बंदि करे रखी छॾियो, बच्चो मासूम हुए तंहिंखे हंज में विहारियो, उनखे मोहबत ॾियो, उन सां रियाण कयो, उन सां ॻाल्हियूं कयो, उनखे सम्झायो, ई पां मथे हक़ है अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़, पां पंहिंजे टाइम खे ज़ाहिर बर्बाद कई था, खूटी ॻाल्हियूं, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानी, बेहतरीन मुसलमान उहो है जेको उन्ही मणी वस्तु में हथ कढी लाए जंहिंमें इंसान खे कोई फ़ाइदो न हुए, ऐं पिन पिन निहारियो कि मुंहिंजी मोबाइल में मूंखे पूरो फ़ाइदो थिए थो, 4-4 कलाक 5-5 कलाक रात जो 2-2 वॻे सुधी 3-3 वॻे सुधी पां फोन निहारे निहारे पंहिंजो अखी विञाए छॾई, पंहिंजी नज़र पण विञाए छॾई, इन मोबाइल पांखे बर्बाद करे छॾियो, तंहिंखां सवाइ हिकिड़ो वॾो मोबाइल जो नुक़सान ई पांखे थियो आहे कि पंहिंजे समाज में, पंहिंजे माहौल में, मुआशरे में बुराई ऐं बदकारी बेहयाई फैली वई है,
मोबाइल मथे वधारे पाके उ वस्तु नजर अचे थियूं जंहिंमें बेहयाई है, जंहिंमें बुराई है, जंहिंमें बदकारी है, जंहिंमें खुले आम ज़िना जा कम थिए पिया। पाण रात में बि जॾहिं उहो निहारियूं था त शैतान पंहिंजे मगज में पण ओड़ा ख्याल विझे ने पोइ पंहिंजो मन, पंहिंजो नफ़्स ई मन चाहे थो जो आउं पण अहिड़ो बना, तंहिंजे कारण पंहिंजे माहौल में समाज में बुराई आम थी वञे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अख पण ज़िना करे थी, कन पण ज़िना करे थो, हथ पण ज़िना करे थो, पग पण ज़िना करे थो, ज़बान पण ज़िना करे थी। ये मड़े ज़िना ने बदकारी कई था। पाण त ईअं सम्झो था न ज़िना इंसान शर्मगाह से करे, पाण ज़िना इंसान जी अख से थी तो, इंसान कंहिं गैर महरम के न्यारे तो, औरत के न्यारे तो, औरत मर्द के न्यारे, ये अख जो ज़िना है। कैसे गाल करे गैर महरम मर्द ने औरत पिन में गाल कई, कन जो ज़िना है। को गैर महरम मर्द ने औरत एक ॿिए के छुए, एक ॿिए के हथ लाराए, हथ जो ज़िना ने बदकारी है। ज़िना इंसान करे तो, ज़बान से गाल करे तो, गाल बोल करे कंहिं पण औरत से ज़बान जो जेको ज़िना है, ऐं पोइ इंसान हली जेकॾहिं किथे वञे थो त पग जो गुनाह आहे। ई मड़े गुनाह पाण आम खाम कयूं पिया। जा अज़ीज़ भाइरो, में जेको पण इंसान अहिड़ो आहे जेको इन मोबाइल के गलत इस्तेमाल करे में समाज में बुराई ने बदकारी के फैलाए तो, पंहिंजा नौजवान कई अहिड़ा आहिनि जेके पाण सुञणो था, जंहिंखे पाण ॾिठा जे उन जे स्टेटस मथे, व्हाट्सएप मथे स्टेटस मथे, अने फेसबुक की स्टोरी मथे जहिड़ पण पाण खोलियूं गायना रखियल हुए, कलाम रखियल हुए, खोटा गीत रखियल हुए, खोटा रखियल हुए। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पिंड पण गुनहगार थियो था, जेतिरा पण माण्हू न्यारी था उन्हीं जो गुनाह पण आम ते अचे। लियहमिलू औज़ारहुम कामिलतन यौमल क़ियामा व मिन औज़ारिल लज़ीना युज़िल्लूनहुम बिग़ैर इल्म। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ई माण्हू क़यामत जो ॾींहुं पिन जे गुनाह जो भार खणंदा अने उन्हीं जे गुनाह जो पण भार खणंदा जंहिंखे इन गुमराह कयो आहे। पाण इन ॻाल्हि मथे अफ़सोस कयूं था कि कई पंहिंजा नौजवान अहिड़ा पण आहिनि, कई पंहिंजा नौजवान अहिड़ा पण आहिनि कि को पंहिंजो भाउ मरी वञे थो, दुनिया छॾे वेंदो रहियो, उनखे पंहिंजे दुआनि जी ज़रूरत आहे कि पाण उन लाइ करे हथ फैलायूं, पाण दुआऊं करूं कि असांजो भाउ क़बर जे हवाले थी वियो आहे, तनहा थी वियो आहे, मुंहिंजो दोस्त हो, मुंहिंजे कुटुंब जो हो, मुंहिंजे ॻोठ जो हो, मुंहिंजी जमात जो हो, उन लाइ करे आउं दुआऊं करां। दुआऊं नथा करूं, अञा जनाज़ो पाण दफ़न करे वरियासीं, तंहिं पहिरां फूटू लॻाए करे तंहिं मथे गाइनो रखी छॾियो। मरनार मरी वियो, कबर में दफ़न थी वियो, पुठियां दोस्त अहिड़ो छॾे वियो आहे जेको दोस्त उनजे फोटूअ मथे, उनजे नाले मथे गाइना रखी करे सॼी दुनिया खे सुणाए पियो। कहिड़ो फ़ाइदो इन दोस्त में जा पाण खे। इहा पण हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पाण करे पंहिंजा नौजवान अहिड़ा आहिनि, कई अहिड़ा ग्रुप बनाए छॾिया हुयूं मोबाइल मथे जंहिंमें सिर्फ़ ने सिर्फ़ बेहयाई जूं ॻाल्हियूं अचनि, खुलेआम बेहयाई जूं ॻाल्हियूं कयूं था, अहिड़ा ग्रुप कई ने आंखें मिड़ी थी माइटी हूंदी नौजवान कई अहिड़ा आहिनि जंहिंजा ग्रुप व्हाट्सएप जा या ॿिए कंहिं पण चैनल मथे अहिड़ा ग्रुप बनल आहिनि जंहिंमें खुलेआम बुराई जूं बदकारी जूं ॻाल्हियूं कयूं था। कुला इन मोबाइल जे कारण पाण में जा हया में शर्म ख़त्म थी, पिया बेहया बनी विया आहियूं, पाण बेशरम, पाण खे कंहिंजी पुॼेज नथी। उहो ॻाल्हि जेको ॻाल्हि पाण सुणो त पाण खे 100 सिरा वीचार पे, नौजवान पंहिंजा अहिड़ियूं ॻाल्हियूं खुलेआम कयूं पिया, कित वे बेरा वे ॻाल्हियूं कई रियाण कई त बुराईअ जूं बदकारियूं जूं ज़िना करियूं ॻाल्हियूं आम थी पयूं। पण शर्म आई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, इज़ा लम तस्तही फस्ना मा शित, जॾहिं तो में हया न वे, तो में शर्म न वे, तो तोखे खपे तुंहिंजे कर तो के रोकी। हिकिड़ी हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु उम्मती मुआफन इल्ला अल मुजाहिरीन। मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी, सॼी उम्मत खे अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो, इल्ला अल मुजाहिरीन, मुजाहिर माण्हू खे अल्लाह माफ़ कीन कंदो। साहबा किराम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछो, ई मुजाहिर माण्हू केरु आहे जंहिंखे माफ़ी कीन मिलंदी?
ई केर माण्हू आई? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुजाहिद माण्हू ऊ माण्हू आहे जेको रात में तन्हाईअ में किथे गुनाह करे थो, अंधेरो आहे, इनखे कंहिं ॾिठो पण न आहे, अल्लाह ताला इन जे गुनाह मथां पर्दो विझी छॾे, अल्लाह इन जे गुनाह खे लिकाए छॾे, कंहिंखे पण ख़बर न आहे पई हिन इंसान राति ई गुनाह कई, पर जॾहिं सुबुह थिए थो त ई पिंड पिंड जे मुंहं से माण्हूअ खे चए थो कि राति मूं ही गुनाह कयो, राति आऊं हली हेॾा वियुसि, मूं ही खोटो कमु कयो, माण्हूअ खे पिंड सुणाए थो, अल्लाह पर्दो विझी छॾे, अल्लाह लिकाए छॾे, कंहिंखे ख़बर न आहे पई, पर पिंड अहिड़ो बेहया आहे, पिंड अहिड़ो बेशर्म आहे कि पिंड जूं ॻाल्हियूं ॿिए खे सुणाए पियो, अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं माफ़ ई न कंदो। पंहिंजा अहिड़ा कई नौजवान आहिनि, बेहयाई जूं ॻाल्हियूं, बदकारी जूं ॻाल्हियूं, खोटे कमे जूं ॻाल्हियूं रियाण में वेही करे 2 माण्हुनि जे विच में सुणाइनि पिया, पाण एतिरा बेहया बणी विया आहियूं। अज़ीज़ भाइरो, छेली ॻाल्हि इहा, इन मोबाइल जो इस्तेमालु आहिस्ता आहिस्ता पाण में त आहे, पाण त खोटो कयूंसि पिया, पर आहिस्ता आहिस्ता पंहिंजी औरत में पण मोबाइल जो को इस्तेमालु थिए पियो, तूं पाण पिंड गिरी तंहिं भले अथवा ॿिए के रस्ते सां अचे तंहिं भले, पाण खे कड़ी नज़र रखणी आहे, पाण खे इन वस्तु मथे गहरी नज़र रखणी आहे जे पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजी माउ वे तंहिं भले, पंहिंजी भेण वे तंहिं भले, पंहिंजी धीअ वे तंहिं भले, पंहिंजी घरवारी या को पण औरत वे, उन वटि मोबाइल कंहिं पण तरीक़े सां न पुॼणो खपे। खुला शैतान लॻो पियो आहे, शैतान इंसान खे गुमराह करे पियो, शैतान इंसान खे खोटे रस्ते मथे खणी वञे थो, इन मोबाइल जे कारण जॾहिं इहो मोबाइल कंहिं औरत जे हथ में अची वञे त बदकारी, ज़िना ऐं बुराई इहे आसान थी वञे त आसान बिल्कुलु। पाण खे न आहे ख़बर कि पाण जंहिं घर में आहियूं, पंहिंजी धीअ पण आहे, पंहिंजी भेण पण आहे, पंहिंजी माउ पण आहे, पंहिंजी घरवारी पण आहे त पंहिंजे घर में, पर पुॼाणे कंहिं शइ जी ॻाल्हि चालू आहे, कई हादसा बने था, अल्लाह ताला मिणी खे बचाए, पर इहा हिकिड़ी अफ़सोस जी पाला करे ॻाल्हि आहे कि पंहिंजो ध्यानु हिन ॻाल्हि मथे वञी नथो, पाण खे सोचो खपे, न ई उनटाण जॾहिं थींदो जॾहिं पंहिंजे माहौल में पाण दीन खणी थींदासीं, कि पाण खे बचाइणो आहे पंहिंजे माहौल खे जे ज़िना खां, बदकारीअ खां, बुराईअ खां, बेहयाईअ खां, त पंहिंजी औरत खे, पंहिंजी बच्ची खे पाण दीन सेखारियूं, त पंहिंजी औरत खे सेखारियूं त इहा ॻाल्हि आउं चवणु चाहियां थो मुंहिंजी माउ ऐं भेण खे कि मुंहिंजी माउ ऐं भेण हिन ॻाल्हि खे यादि रखींदा तो जो हिन दुनिया में मिणी खां वधारे क़ीमती जेको ज़ेवर आहे, जेको सींगार आहे, जेको धाॻीनो आहे, उहो तुंहिंजी इज़त आहे, इहा इज़त, ईमान, ये हया ने शर्म जेको आहे ये कंहिं दुकान मथे करे नथी मिले, ये इज़त जेकॾहिं कंहिं पण हीले से, कंहिं पण बहाने से को चोर अची करे, को ख़राब ने ख़तरनाक इंसान अची करे, लालच ॾेई करे, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे तुंहिंजी हया, तुंहिंजी शर्म, तुंहिंजी इज़त जेकॾहिं हिकिड़े तरह लूटे वियो त कॾहिं पण कंहिं बाज़ार में इज़त पाछी करे गिने मिलंदी, तूं ख़ासा दागीना गिनी सघे थी, तो खासा ज़ेवर गिनी सघे थी, तो ख़ासी वस्तु गिनी सघे थी, पर इहा हया ने शर्म जेको आहे कंहिं पण बाज़ार मां पाछे कीन गिनी सघे, दुनिया जो दस्तूर ही है, दुनिया जो कानून में क़ाइदो ई बनियो पियो आहे जे इंसान जॾहिं पाण खे साम्हूं अचे, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे, मोहबत वारियूं ॻाल्हियूं करे, ऐं पाण खे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे जे पंहिंजे दिलि में ख़्यालु अचे जे हिन माण्हू खां वॾो ख़ैर खां मुंहिंजो केरु न आहे, मुंहिंजे माइट कथा पण मूंखे वधारे ई घुरे थो, मुंहिंजे भाउ कथा पण मूंखे वधारे ई घुरे थो, ही हेॾी मूंसे मोहबत करे थो, ही हेॾो मूंखे घुरे थो, ही हेॾो मुंहिंजो ख़्यालु रखे थो, न न न बिल्कुलु न, इन ॻाल्हि खे यादि रखी लाहियो, माइट खां वधारे को पण इंसान पासे कॾहिं मोहबत नथो करे सघे, सामलो इंसान मिठी मिठी ॻाल्हि करे पियो, सामलो इंसान पंहिंजो हेॾो ख़्यालु रखे पियो, पाण खे हेॾो घुरे पियो, एतिरे लाइ करे जे उन जी नज़र जेको आहे, जेको तुंहिंजी हया मथे, तुंहिंजी शर्म मथे, तुंहिंजी इज़त मथे, अहिड़ा कई हादसा बनंदा जे उहो इंसान उनजो मतिलबु पूरो थियो, उहो तुंहिंजी इज़त लूटे वियो, पर उहो तोखे नज़र पण कीन अचींदो, ऐं तोखे छॾे न हलियो वेंदो, अहिड़ा कई हादसा बनाए था, पर औरत जेको जज़्बाती आहे, को पण इंसान साम्हूं अची करे मिठी ॻाल्हि करे, मोहबत वारी ॻाल्हि करे त औरत इहा सम्झे थी जे मुंहिंजो मिणी खां वधारे ही ख़ैर खां इंसान,
औरत खे इन ॻाल्हि खां बचियो खपे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औरत खे अल्लाह ताला फरमाए वला तख़दअन बिल क़ौल, कंहिं पण मर्द के सामने कॾहिं मिठी ॻाल्हि न कयो, कंहिं मर्द के सामने कॾहिं मोहब्बत वारी ॻाल्हि न कयो। मर्द पाण खे पुछाए कंहिं पण औरत खे त चिटी ऐं चोखी चोखी ॻाल्हि कयो। जेकॾहिं कंहिं पण मर्द के सामने औरत मुस्कुराए करे, कंहिं पण मर्द के सामने औरत नरमीअ से ॻाल्हि कंदी त सवारे बुराई दरवाज़ा खुली वेंदा। ई मोबाइल जे कारण अहिड़ा कई दरवाज़ा खुली वेंदा। न मोबाइल के इस्तेमाल कयो, फ़ाइदा जाम आहिनि। अल्लाह जी नेमत है जो पंहिंजे हथ में जाए पाण इस्तेमाल करे सघूं था। इन मोबाइल के ज़रिए पाण क़ुरान की तिलावत सुनी सघूं था। इन मोबाइल के ज़रिए पाण तक़रीर सुनी सघूं था। इन मोबाइल के ज़रिए पाण दीन सीखी सघूं था। पर गलत इस्तेमाल न कयो। पिन जी नज़र के न विञायो, पिन जे टाइम के न विञायो, पिन जे अमल के न विञायो। मोबाइल जे कारण क़यामत जो ॾींहुं पाण पकड़जी वेंदासीं कुला पाण कई गुनाह मोबाइल जे कारण कयूं था। ई पाण खे सही इस्तेमाल करणो आहे, मोबाइल जो गलत इस्तेमाल न करणो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हि क़ुरान हदीस में सुनियूं हुई, अल्लाह ताला पाण मिली के अमल कई तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पाण मिली के मोबाइल जो सही इस्तेमाल कई तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पाण मिली के गलत इस्तेमाल खां बचाए। पाण गुनहगार खताकार आहियूं, अल्लाह ताला रहीम है, रहमान है, गफूर है। अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए। जैसे पाण खे जियारे इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए। जेके बीमार आहिनि उन्हनि खे अल्लाह शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरी विया आहिनि उन्हनि क़ब्र खे कुशादा फरमाए। जेके परेशान हाल आहिनि अल्लाह उनजी परेशानी खे दूर फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे माहौल खे इस्लामी माहौल बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जे फितने खां, फसाद खां, कुलफ़त खां पाण ॿिड़ी खे बचाए। आमीन सुम्मा आमीन। व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नअऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह। इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बगय यइदुकुम लअल्लकुम तदक्करून। वज़्कुरुल्लाह यज़्कुरकुम वदऊहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला अक्बर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।